सिंध सरकार उस्तादन में गालियों कामयाब थियण खां पोइ उस्तादन कराची प्रेस क्लब ते लगल धरणो खत्म करण जो ऐलान किया है। सिंध सरकार उस्तादन में गालियों कामयाब थियण खां पोइ उस्ताद कराची प्रेस क्लब ते लगल धरणो खत्म करण जो ऐलान किया वियो आहे। सूबाई वज़ीर सरदार शाह उस्तादन के अपग्रेडेशन समेत समूरा मुतालबा मंजूर कराइण जी खातिरी कराई आहे। इंतजाल छलगरी ऐं ॿियनि उस्ताद अॻवान जो चवणु आहे त सरदार शाह अपग्रेडेशन समेत समूरा मसला हल करण जी खातिरी कराई आहे। सिंध सरकार उस्तादन में गालियों कामयाब थियण खां पोइ उस्तादन कराची प्रेस क्लब ते लगल धरणो खत्म करण जो ऐलान किया है। सूबाई वज़ीर सरदार शाह उस्तादन के अपग्रेडेशन समेत समूरा मुतालबा मंजूर कराइण जी खातिरी कई आहे। इंतजार छलगरी ॿियनि उस्ताद अॻवान जो चवणु आहे त सरदार शाह अपग्रेडेशन समेत समूरा मसला हल करण जी खातिरी कराई आहे। सिंध सरकार उस्तादन में गालियों कामयाब थियण खां पोइ उस्तादन कराची प्रेस क्लब ते लगल धरणो खत्म करण जो ऐलान किया है। सूबाई वज़ीर सरदार शाह उस्तादन के अपग्रेडेशन समेत समूरा मुतालबा मंजूर कराइण जी खातिरी कराई आहे। इंतजार छलगरी ॿियनि उस्ताद अॻवान जो चवणु आहे त सरदार शाह अपग्रेडेशन समेत समूरा मसला हल करण जी खातिरी कराई आहे। उन खां पोइ एहतजाज जो जेको सॾु हुयो उनखे ख़त्म कयो वियो आहे। प्रेस क्लब ते लगल धरणो खत्म करण जो हिन वक़्तु ऐलान कयो वियो आहे। वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर ख़ालिद मंगीअ सां। जी ख़ालिद। मरकज़ी क़यादत आहे उसमें मुखर करण आहे जेको पेटेल जो सदर जो इंतज़ार थी उन सदर खणी वफ़ात उस्तादनि जूं तालीम वारे वज़ीर ऐं तालीम वारे सेक्रेटरी सां ॻाल्हियूं जेको आहे त उते हू उन्हनि सां हामी भरे आया। जंहिंखां पोइ जॾहिं हुन कराची प्रेस क्लब अची करे जेको आहे त उस्तादनि खे इहा ॻाल्हि ॿुधाई त सिंध सरकार हुननि जा टे मुतालबा मंज़ूर कया आहिनि। 15 खां 16 जून ते खेनि जेको आहे त नोटिफिकेशन ॾिनो वेंदो। जंहिंखां पोइ एहतजाज में जेको आहे त ॿ हिसा जेके उस्ताद आहिनि उहे विराइजी विया पाण में। जॾहिं त हिकु हिसो जेको आहे त बची वियो जेको हुननि जो मरकज़ी क़यादत जो हिमायती हो। जॾहिं त ॿिनि हिसनि जे उस्तादनि पारां उहे ॻाल्हियूं मञण खां इनकार कयो आहे। हुनजो इहो चवणु आहे त सिंध सरकार खेनि काफ़ी अरसे खां लोलीपॉप ॾेई रही आहे ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां उहे भाड़ा किराया कोचियूं करे ऐं सिंध जे राजधानी में एहतिजाज करण पहुता आहिनि त मरकज़ी क़यादत खेनि बिना एतमाद जे सिंध सरकार सां हामी भरे आई आहे त हू एहतिजाज ख़त्म कनि था। जॾहिं त कुझु जेके उस्ताद आहिनि उहे हिन वक़्तु बि कराची प्रेस क्लब अॻियां पंहिंजो एहतिजाज करे रहिया आहिनि। हुननि जो इहो चवणु आहे त जेसिताईं खेनि लिखत में नोटिफिकेशन न मिलंदो तेसिताईं सदन एहतिजाज जारी रहंदो। ऐं हिन वक़्तु बि कराची प्रेस क्लब अॻियां हू शिद्दी नारेबाज़ी करे रहिया आहिनि। जॾहिं त हुननि जी जेका मरकज़ी क़यादत आहे उहा उतां रवानी थी वई आहे। जंहिंखे उस्तादनि पारां घेरे में आणे छॾियो पर कुझु उस्तादनि हुननि खे बचाए करे उतां रवानो कयो आहे। जॾहिं त वॾो अंग हिन वक़्तु बि कराची प्रेस क्लब अॻियां उस्तादनि जो मौजूदु आहे। हुननि जो इहो चवणु आहे त 2021 ऐं 22 में जेके हीअं उस्ताद हाणे IBA ज़रिए खयां विया त हुनखे डायरेक्ट जेको आहे त 14 स्केल ॾिनो वियो आहे। पर जेके जेको आहे त 2001 खां जेके आहिनि भर्ती उस्ताद आहिनि उहे हिन वक़्तु ताईं नाए स्केल में कमु करे रहिया आहिनि। जॾहिं त 95-96 में जेके भर्ती थियल उस्ताद आहिनि उन्हनि खे बि जेको आहे हिन वक़्तु ताईं 9 स्केल आहे। जॾहिं त हुननि इहो चयो त जेके भर्ती थियल उस्ताद आहिनि उहे कंहिं हिन वक़्तु टोकिन पिया त तव्हां काफ़ी अरसे खां जेको आहे त 9 ग्रेड में कमु करे रहिया आहियो पर हुननि खे उते ई 14 ग्रेड मिलियो आहे। हुननि चयो त इहा हुननि में मायूसी पखिड़िजी वई आहे। काफ़ी सालनि खां हू ड्यूटियूं कनि था स्कूल में पर खेनि जेको आहे त हिन वक़्तु ताईं अपग्रेडेशन नथी ॾिनी वई आहिनि। ऐं हुननि जो इहो बि चवणु आहे त खेनि जेके अलाउंस आहिनि उन्हनि खे जेको आहे त सरकार खे नज़रअंदाज करे रही आहे। सरकार खे नज़रअंदाज करे रही आहे। जेके उस्ताद उते मौजूदु आहिनि जंहिंजी अॻुवाणी इमरान जुनेजो करे रहिया आहिनि हुननि जो इहो चवणु आहे त जेसिताईं खेनि लिखत में नोटिफिकेशन न मिलंदो तेसिताईं संदन एहतिजाज जारी रहे। ठीक है ख़ालिद अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अवां जी।